हेलो दोस्तों, मां आहियां डॉक्टर मज़हर अली दूतियो ऐं अॼु तव्हां सां ॻाल्हायां पियो टेक्नोलॉजी जी अहमियत ऐं उनजे मुस्तक़बिल ते। अॼोके हिन ॻाल्हि में असीं इहो ॼाणे वठंदासीं त टेक्नोलॉजी आहे छा, इन जी मौजूदा दौर में अहमियत छा आहे ऐं मुस्तक़बिल इन जो छा थींदो, मुस्तक़बिल में दुनिया कहिड़ी जॻह ते हूंदी ऐं असांजूं ज़िमेदारियूं कहिड़ियूं आहिनि, असां पाण खे केतिरो ग्रूम कयूं, केतिरो तरक़ी ॾियारियूं, तालीम तरफ़ केतिरो पाण खे मुतवजह कयूं त जीअं दुनिया सां गॾु हली सघूं। मुख़्तलिफ़ दौरनि में तरक़ी ऐं तब्दीली जा मुख़्तलिफ़ सबब रहिया आहिनि। दुनिया में तरक़ी ऐं तब्दीली जो हिकु अहम कारण टेक्नोलॉजी बि रही आहे। उहा टेक्नोलॉजी सिंध में फीथे जी जेका फीथे ठाहिण लाइ इस्तेमालु थी हुजे, सिंधु सल्तनत में फीथे ठाहिण लाइ इस्तेमालु थी हुजे या ड्रेनेज जे निज़ाम ठाहिण लाइ थी हुजे। इन टेक्नोलॉजी जेका आहे उहा जेका टेक्नोलॉजी आहे गणप जे लाइ इस्तेमालु थी हुजे या गणप खे आसान करण लाइ अबाकस खे ठाहियो हुजे या वरी राब्तनि लाइ टेलीफोन, फैक्स या ॿिया मुख़्तलिफ़ औज़ार ठाहिण लाइ इस्तेमालु थी हुजे। इहा टेक्नोलॉजी मौजूदा दौर जो कंप्यूटर ठाहिण लाइ इस्तेमालु थी हुजे या वरी रोबोट ठाहिण लाइ इस्तेमालु थी हुजे। पर दुनिया में अहम तब्दीलियुनि जो सबबु टेक्नोलॉजी रही आहे। टेक्नोलॉजी जो मतिलबु इहो आहे त अहिड़ो इल्मु या अहिड़ी ॼाण जेका हुनर, मुहारत, फन ऐं मख़सूस तरीक़नि ऐं अमलनि ज़रिए जेका आहे हासिल थिए ऐं जंहिंसां का जेको आहे नई शइ या औज़ार ठाहिजे। मौजूदा दौर में टेक्नोलॉजी जो अहम किरदारु रहियो आहे। मौजूदा दौर मीन्स ही जेको डिजिटल दौर आहे, इन में टेक्नोलॉजी जो अहम किरदारु रहियो आहे। बल्कि दुनिया में हिकु इनकलाब बर्पा करे कयो अथसि। टेक्नोलॉजी दुनिया में मौजूदु बुनियादी असासनि जी फितरत या नेचर खे तब्दील करे छॾियो आहे। अॻु में शयूं या वसीला हथरादू तरीक़नि सां इस्तेमालु कबा हुआ, पर हाणे उन्हनि जी अक्सरियत ख़ुदकार तरीक़े सां इस्तेमालु थिए पई। जीतोणीकि अञा दुनिया जो नक्शो त साॻियो आहे, पर इन में मौजूदु वसीलनि ऐं माण्हुनि जी फितरत ऐं सोच खे टेक्नोलॉजी तब्दील करे रही आहे, मतिलबु काफ़ी हद ताईं तब्दील करे छॾियो आहे। अॻु में माण्हू पंधु ऐं जानवरनि जी सवारी वसीले हिकु जॻह खां ॿी जॻह ते पहुचंदा हुआ, पर हींअर तेज़ रफ़्तार गाॾियूं ऐं जहाज़ माण्हू खे हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं तमामु थोरे वक़्त में पहुचाए छॾीनि था। इहा समूरी टेक्नोलॉजी जी तरक़ी आहे। अॻु में केतिरा ई ॾींहं लॻंदा हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं पहुचण लाइ या हिकु शहर खां ॿिए जॻह ताईं पहुचण लाइ, हिकु मुल्क खां ॿिए जॻह ॿिए मुल्क ताईं पहुचण लाइ केतिरा ई ॾींहं या महीना या साल लॻंदा हुआ, जंहिं लाइ उन्हनि माण्हुनि खे मुख़्तलिफ़ नज़मूं तय करणियूं पवंदियूं। पर अॼु जो दौरु उनखे तमामु पुराणे दौर खे तब्दील करे चुको आहे ऐं टेक्नोलॉजी ट्रांसपोर्टेशन में हिकु शिदत पैदा कई आहे। हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे बुनियाद ते या हथरादू दाहत जे बुनियाद ते ट्रांसपोर्टेशन जा निज़ाम ठही रहिया आहिनि, जंहिंमें असांजूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं गाॾियूं अची वियूं, जहाज़ अची विया ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॿिया ट्रांसपोर्टेशन जा जेको आहे ज़रिया अची विया आहिनि। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन मॉडर्न टेक्नोलॉजी जे करे ई आहे, जंहिं हिन मौजूदा ट्रांसपोर्टेशन जे सिस्टम खे तमामु घणो अपग्रेड करे या तरक़ी ॾियारी आहे। अॻु में तव्हां ॾिसंदा हूंदा गदर गाॾी ते या गांध गाॾी ते या पंधु माण्हू सफ़र कंदा हुआ, पर अॼु मॉडर्न कार, मॉडर्न व्हीकल्स, मॉडर्न टाइप जा जहाज़ ट्रांसपोर्टेशन खे तमामु घणो आसान करे छॾियो आहे। अॻु में ॿोली सिखण लाइ तमामु घणो वक़्तु ॾियणो पवंदो हो। हिकु ॿी ॿोली खे सिखण लाइ वक़्तु ॾियणो पवंदो हो, उहा ॿोली सिखणी पवंदी हुई। पर हींअर टेक्नोलॉजी जे करे पंहिंजे ॿोलियुनि खे दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो करे सघिजे थो। अहिड़ी तरह दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे पंहिंजे ॿोलीअ में तर्जुमो करे सघिजे थो ऐं ॿोली सिखी सघिजे थी। मीन्स ऑनलाइन एतिरा तरीक़ा आहिनि जो हाणे माण्हू घर वेठे दुनिया जूं ॿोलियूं सिखी सघे थो ऐं पंहिंजूं ॿोलियूं उन्हनि खे सेखारे सघे थो। या इंटेलिजेंट सिस्टम या हथरादू दाहत जा अहिड़ा निज़ाम ठाहिया विया आहिनि
जेके दुनिया जी ॿोलियुनि खे सम्झी करे उनखे मुख़्तलिफ़ दुनिया जी ॿोलियुनि में तर्जुमो कनि था, उनखे ग्रामर मुताबिक़ निशान ॾियनि था, उन ऐं उन्हनि जा कॉर्पस ठाहिनि था, उन्हनि जा ऑडियो वीडियो जेके आहिनि इहे सिस्टम ठाहिनि था ऐं मुख़्तलिफ़ उनजी आराम सां ट्रांसलेशन कनि था ऐं मुख़्तलिफ़ दुनिया जे ट्री बैंक ज़रिए उनजी टैगिंग थिए थी। त अहिड़ी तरह जेको आहे अॻु में न्यापटे ख़त या तार वग़ैरह या फ़ोन वग़ैरह ज़रिए माइटनि दोस्तनि वग़ैरह सां जेको आहे माण्हू राब्तो करे सघंदा हुआ। पर हींअर टेक्नोलॉजी इन अमल खे ईमेल, मोबाइल फ़ोन या असीं चऊं त वीडियो फ़ोन वग़ैरह जे ज़रिए आसान ऐं वधीक तेज़ करे छॾियो आहे। माण्हू पंहिंजा जेके राब्ता आहिनि या माण्हू पंहिंजे राब्तनि खे टेक्नोलॉजी जे मुख़्तलिफ़ औज़ारनि ज़रिए तेज़ ऐं काराइतो बणाए रहिया आहिनि। माण्हू टेक्नोलॉजी जे करे सेकंड्स में पंहिंजनि माइटनि सां, दोस्तनि सां या वाक़ुफ़कारनि सां या मुख़्तलिफ़ इदारनि सां सॼी दुनिया में राब्तो क़ाइमु करे सघनि था ऐं क़ाइमु कनि बि था। तंहिं करे हाणे टेक्नोलॉजी तब्दीली जो उहिञाण बणिजी चुकी आहे। माण्हुनि लाइ आसानी ऐं सहूलियतूं पैदा करे रही आहे। टेक्नोलॉजी जेको आहे हिन वक़्तु माण्हुनि लाइ तमामु घणियूं आसानियूं पैदा करे रही आहे। अहिड़ी तरह रोज़गार जा वसीला पैदा करे रही आहे। देश परदेस जो फ़र्क़ु ख़तमु करे रही आहे ऐं दुनिया खे हिकु ॻोठ में तब्दील करे छॾियो अथऊं। अॻु में हिकु ज़िले खां ॿिए ज़िले में माण्हू ईंदो त पाण खे परदेसी चवंदो, पर हाणे हिकु मुल्क खां तव्हां पंहिंजे मुल्क खां दुनिया जे कंहिं बि मुल्क में वञो तव्हांखे उहो परदेस महसूसु न थींदो। छाकाणि त हिन टेक्नोलॉजी दुनिया खे आलमगीर ॻोठ में तब्दील करे छॾियो आहे ऐं बैनुल अक़वामियत खे आलमगीरत में तब्दील करे छॾियो आहे। तंहिं करे उहो देश परदेस जो जेको कॉन्सेप्ट आहे, तसवर आहे, ख़्याल आहे, उहो टेक्नोलॉजी ख़तमु करे छॾियो आहे। टेक्नोलॉजी जी तरक़ी जे करे थोरो वक़्तु अॻु ठहियल औज़ार ख़तमु थींदा वञनि पिया। तव्हां ॾिसंदा जेके तव्हां अॻु में औज़ार इस्तेमालु कंदा हुआ उहे हाणे इस्तेमालु न पिया थियनि, बल्कि उन्हनि उहे नई जिदत सां, नई डेवलपमेंट सां तव्हां इस्तेमालु करे रहिया आहियो या तव्हां ख़रीद करे पंहिंजे घरनि में रखी रहिया आहियो। कुझु वक़्तु अॻु तव्हांखे जेकॾहिं यादि हुजे, कुझु वक़्तु अॻु VCR असांजे लाइ अहम औज़ार हुई, जंहिं ज़रिए फिल्म ऐं ॿियूं वीडियोज़ ॾिसंदा हुआसीं। पर हींअर VCR जी का अहमियत न रही आहे। ऑडियो कैसेट तमामु घणी अहम हूंदी हुई, पर माण्हू पंहिंजे पसंदि जे फ़नकार जी कैसेट वठी ईंदो ऐं उनखे ॿुधंदो, मुख़्तलिफ़ प्लेयर्स में ॿुधंदो। पर हींअर को माण्हू उहा कैसेट वठण लाइ तयारु न आहे, छाकाणि त नई टेक्नोलॉजी इन्हनि औज़ारनि खे ख़तमु करे छॾियो आहे। भले ख़तमु करणु त न, उनखे तब्दील करे छॾियो आहे, उनजी साख़्त खे, उनजे स्ट्रक्चर खे ख़तमु करे छॾियो आहे ऐं मॉडर्न औज़ारनि में तब्दील करे छॾियो आहे। अहिड़ी तरह थोरो वक़्तु अॻु में ठहियल औज़ारनि में तब्दीली ईंदी वञे पई। असां ॾिसूं त जेके अॻु में असांजा औज़ार हुआ, हाणे उहे टेक्नोलॉजिकल औज़ार तब्दील थींदा वञनि पिया ऐं पुराणा औज़ार कंहिं कम जा नथा रहनि, असीं उहे स्क्रैप में खपायूं पिया या सेल करियूं पिया। तंहिं करे टेक्नोलॉजी जी तरक़ी जे करे ठहंदड़ औज़ारनि जी क़ीमत बि घटिजी वई आहे, जंहिं करे को नओं औज़ार वठण में का घणी मुश्किलात या मुश्किल या तकलीफ़ न पई थिए। अॻु में तव्हां ॾिसो टेप रिकॉर्डर, VCR या ॿिया अहिड़े क़िस्म जा औज़ार वठणु तमामु महांगा हूंदा हुआ। पर हींअर इहे शयूं तमामु आसान थी वियूं आहिनि। इहे सभई शयूं तव्हांखे मोबाइल में मिली वेंदियूं। तव्हां मोबाइल में फिल्म ॾिसी सघो था, टीवी ॾिसी सघो था, ड्रामा ॾिसी सघो था, ऑडियो रिकॉर्ड करे सघो था, वीडियो रिकॉर्ड करे सघो था, आलमी सतह जूं कॉन्फ्रेंसिस करे सघो था, पूरी दुनिया सां गॾिजी विया। जेके अॻु में असां टीवी जुदा वठंदा हुआसीं, VCR जुदा वठंदा हुआसीं, मुख़्तलिफ़ शयूं जुदा जुदा वठंदा हुआसीं, उहे सभई शयूं मोबाइल में अची वियूं आहिनि। न सिर्फ़ु इहो, पर अॻु में जेको असां ॻाल्हाइण लाइ टेलीफोन इस्तेमालु कंदासीं, उहा बि मोबाइल में अची वई आहे ऐं ऑडियो वीडियो जेको असांजे ॻाल्हाइण जा या कन्वर्सेशन जा तरीक़ा बि मोबाइल में मौजूदु आहिनि। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी न सिर्फ़ु राब्तनि जो ॼार विछाए छॾियो आहे, पर उन्हनि में जिदत बि पैदा कई आहे, जंहिं ज़रिए माण्हू ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं मशीनूं हिक ॿिए सां पूरी दुनिया में सेकंड खां घटि वक़्त में राब्तो क़ाइमु करे वठनि थियूं। मीडिया जा मुख़्तलिफ़ क़िस्म इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ज़रिए दुनिया खे ॼाण, ख़बरूं, समाजी राब्तनि जा ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी तरह समाजी जेके राब्तनि जा औज़ार आहिनि, तव्हांखे तुर्त ख़बरूं, ॼाण ऐं एंटरटेनमेंट मुहैया करे रहिया आहिनि। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी इंफ्रास्ट्रक्चर जे ज़रिए दुनिया में वॾा वॾा नेटवर्क ऐं क्लाउड क़ाइमु थी रहिया आहिनि। कंप्यूटर साइंस मुख़्तलिफ़ क़िस्म जा सॉफ्टवेयर ठाहे दुनिया में मौजूदु मसइलनि जो हल पेश करे रही आहे। वापार खे हथी ॾियारण में बि कंप्यूटर साइंस ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि।
कंप्यूटर साइंस एतिरो अॻिते निकिरी वई आहे जो कंप्यूटर या कंहिं बि मशीन खे कंहिं मख़सूस शोबे जी सिख्या ॾेई उनखे माहिर बणाए वञे थो। मिसाल कंप्यूटर खे ॿोली सिखणु या ग्रामर सिखणु जो सही इस्तेमालु या ग्रामर जो सही इस्तेमालु करणु कंहिं बि ॿोली जो, सिर्फ़ु हिकु ॿोली जो न, पर कंप्यूटर खे तव्हां सिख्या ॾेई कंहिं बि ॿोली जो ग्रामर सेखारे सघो था ऐं कंप्यूटर ग्रामर जो सही इस्तेमालु करणु सिखी वठे थो ऐं करे बि थो। हिन वक़्तु दुनिया में केतिरियूं ॿोलियूं तर्जुमो थी रहियूं आहिनि, उहो सिर्फ़ु कंप्यूटर जे करे थी रहियूं आहिनि, छाकाणि त कंप्यूटर उन्हनि ॿोलियुनि जो ग्रामर सिखी वरितो आहे। अहिड़ी तरह जेको आहे डिफरेंट जेको आहे असीं चऊं त माण्हुनि जे लिखण या ॻाल्हाइण मां अहसासनि ऐं रायनि खे ॻोल्हण जी सिख्या ॾियण खां कंप्यूटर खे सिख्या ॾियण खां पोइ कंप्यूटर पाण तव्हां जेको बि ॻाल्हायो था या लिखो था उन मां अहसास ऐं राया ॻोल्हे थो ऐं उनजी तव्हांखे पोलैरिटी ॿुधाए थो त तव्हां जेको ॻाल्हायो या लिखियो हुन में मुसबत केतिरो आहे ऐं मनफ़ी केतिरो आहे, पॉज़िटिव केतिरो आहे ऐं नेगेटिव केतिरो आहे। इहो सभु कुझु कंप्यूटर अॼु करे पियो ऐं इहा कंप्यूटर टेक्नोलॉजी ई आहे जेको सभु कुझु करे रही आहे। मतलब मिसाल तो कंप्यूटर के जेको ॿोली सिखण या ग्रामर जो सही इस्तेमालु करण लाइ तव्हां जस्ट उनखे का बि ट्रेनिंग ॾियो त कंप्यूटर उहो पाण ई सिखी वठंदो ऐं उहो तव्हांखे उनजा नतीजा बि ॾींदो। इन खां सवाइ ख़ुदकार तरीक़े सां कंप्यूटर जेको आहे खां तव्हां ड्राइविंग कराए सघो था। जेके असांजूं कार आहिनि, गाॾियूं आहिनि, उन में कंप्यूटर इंस्टॉल करे उनखे ट्रेनिंग ॾियारे ऐं तव्हां ऑटोमेटिक गाॾियूं हलाए सघो था ऐं दुनिया में हलनि थियूं। अॼुकल्ह ऑटोमेटिक कारूं दुनिया में हलनि थियूं, रोबोटिक्स ज़रिए, इंटेलिजेंट सिस्टम ज़रिए उहे कारूं ऑटोमेटिक हलनि पियूं। ॿी तरह फैक्ट्रीज़ वग़ैरह में कंप्यूटर्स खां कमु वरितो वञे पियो। जेके रोबोट ठहनि था उन्हनि में कंप्यूटर प्रोग्रामिंग कई वञे थी ऐं उन्हनि खां कमु वरितो वञे पियो। कंप्यूटर खे सिख्या ॾेई तव्हां शाइर या गानो बि बणाए सघो था। केॾी वॾी तरक़ी आहे त कंप्यूटर खे तव्हां जो कोई पसंदीदा शाइर आहे उनजा 5-8 किताब जेके बि आहिनि जेको बि मवाद आहे उहो कंप्यूटर खे तव्हां विझो, कंप्यूटर खे ट्रेनिंग ॾियारियो ऐं पोइ कंप्यूटर खे चओ त भई हाणे मूंखे शाइरी करे ॾे उन जे स्टाइल में, त कंप्यूटर तव्हांखे उन स्टाइल में शाइरी करे ॾींदो। अहिड़ी तरह जेके असांजा वॾा मशहूरु सिंगर आहिनि तव्हां उन्हनि जा ॻायल कलाम कंप्यूटर में विझी कंप्यूटर खे ट्रेनिंग ॾियो त कंप्यूटर तव्हांखे उन स्टाइल में ॻाए बि ॾींदो, ॻाईंदो बि। ऐं इहो पॉसिबल आहे, का मां इहा वॾी ॻाल्हि नथो कयां, इहो दुनिया में थिए पियो। इनखे असीं चऊं था हथ लाओ दूल्हा हाथ एंड आर्टिफिशियल इंटेलिजेंस, उन ज़रिए इहो सभु कुझु थिए पियो। इहा ई मशीन कंप्यूटर मशीन मीन्स कंप्यूटर मशीन, इहा ई मशीन तर्जुमे लाइ बि इस्तेमालु थिए थी, माण्हुनि जे तकलीफ़ुनि मुताबिक़ उन्हनि जो इलाज बि करे थी। तव्हां ऑनलाइन कंप्यूटर खां पंहिंजा मसइला ॿुधाए, पंहिंजी बीमारी ॿुधाए, कंप्यूटर तव्हांखे कुझु टेस्टूं चवंदो, उहे टेस्टूं करायो ऐं पोइ तव्हांखे कंप्यूटर हुनजो इलाज ॾींदो। अहिड़ी तरह ज़मीन खां ॿाहिरि चंड ऐं मरीख़ वग़ैरह जूं ॻाल्हियूं ऐं कंप्यूटर मशीन तव्हांखे ॿुधाए थी। मौसम, बारिशुनि, ॿोॾनि वग़ैरह जे बारे में अॻुवाट तव्हांखे ख़बर ॾिए थी त हिन ॾींहं ते बारिश पवंदी, हिन ॾींहं ते तूफ़ान ईंदो, हाणे ॿोॾूं ईंदियूं, हाणे मौसम हीअं थींदो। इहो सभु कुझु टेक्नोलॉजी जी तरक़ी आहे जंहिं दुनिया खे तब्दील कयो आहे। मौजूदा इंडस्ट्रियल ही जेको मौजूदा दौरु आहे इहो इंडस्ट्रियल इनक़लाब जो दौरु आहे जेको टेक्नोलॉजी जो टेक्नोलॉजी तरक़ी जो चोथों दौरु आहे। जंहिंखे असीं चऊं ही इंडस्ट्रियल रिवोल्यूशन जो चोथों दौरु आहे। इन दौर में टेक्नोलॉजी मस्नूई तरक़ी या आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए तमामु घणी तरक़ी कई आहे या अञा बि तरक़ी करे रही आहे। रोबोटिक्स, नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग, मशीन लर्निंग, डीप लर्निंग ऐं इलेक्ट्रॉनिक जियोग्राफी वग़ैरह जे तरक़ी ऐं इस्तेमाल जे करे दुनिया ॾींहों ॾींहुं सुसंदी वञे पई ऐं तेज़ी सां आलमी ॻोठ में तब्दील थी रही आहे। तव्हां ॾिसो क्वांटम कंप्यूटिंग मौजूदा कंप्यूटिंग खे तब्दील करे रहियो आहे। क्वांटम कंप्यूटिंग मौजूदा कंप्यूटिंग खां उन में 4 मतिलबु अलॻि 4 दफ़ा उहो वॾो प्रोसेसर हूंदो जेको असांजो कमु जेकॾहिं हिन कंप्यूटर में मिनट में थी वियो आहे त हू सेकंड्स में करे छॾींदो। हू सेकंड में थी वियो आहे त नैनो पिको सेकंड्स में करे छॾींदो। एॾो तेज़ आहे त क्वांटम कंप्यूटिंग ते जेको आहे कमु थी रहियो आहे ऐं क्वांटम कंप्यूटिंग मौजूदा कंप्यूटिंग खे तेज़ी सां तब्दील करे रहियो आहे। जेका टेक्नोलॉजी खे वधीक जिदत ॾींदी, क्वांटम कंप्यूटिंग जे करे मौजूदा टेक्नोलॉजी वधीक तरक़ी कंदी ऐं हिन में जिदत पैदा थींदी ऐं दुनिया खे जेको आहे हैरान कुन नतीजा मुहैया कंदी। जेका ॻाल्हि असांजे तसवर में बि आहे हिन वक़्तु, मींस असां सोचे बि न सघूं था टेक्नोलॉजी ज़रिए थींदी।
इन टेक्नोलॉजी जी तरक्की में सब खां अहम किरदार कंप्यूटर साइंस, सिस्टम इंजीनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग, मैकेट्रॉनिक्स, बायोमेडिकल टेक्नोलॉजी वग़ैरह ऐं ॿियनि टेक्नोलॉजियुनि जो जेको अहम किरदार आहे। असीं जेकॾहिं हिन वक़्तु बि ॾिसूं त नासा ऐं कुझु ॿियूं तंज़ीमूं टेक्नोलॉजी जी तरक्की लाइ अहम किरदार अदा करे रहियूं आहिनि। हथवादू ॾाहप जे ज़रिए नवां नवां औज़ार ठाहिया वञनि पिया। मुख़्तलिफ़ क़िस्म जे मर्ज़नि लाइ नवां ऐं बहितरीन इलाज जा तरीक़ा इस्तेमालु कया वञनि पिया। गाॾी या टैक्सी हलाईंदड़ ड्राइवर जी हालत खे चकास करे रहिया आहिनि त किथे ड्राइवर नशे जी हालत में त न आहे। मींस अॼुकल्ह अहिड़ा सिस्टम आया आहिनि जो तव्हां गाॾी में लॻाए छॾियो त उहो ड्राइवर खे ऑब्ज़र्व कंदो त ड्राइवर नशे में त न आहे या ड्राइवर निंड त नथो करे, जंहिं सबबु को एक्सीडेंट थी सघे थो। त इहो सभु कुझु टेक्नोलॉजी जे करे थी रहियो आहे। इवन एतिरे ताईं जो ख़ुदकार निज़ाम जे करे पंहिंजो पाण गाॾियूं हलनि पियूं, जीअं मां तव्हांखे अॻु में ॿुधायो त पंहिंजो पाण गाॾियूं हलनि पियूं ऐं माण्हुनि खे घुरियल जॻहियुनि ते पहुचाइनि पियूं। मींस जेको असांजो मैप्स आहिनि उन ज़रिए तव्हां जेको नक्शो पॉइंट ॿुधाईंदा उते तव्हांखे ऑटोमेटिक पहुचाईंदियूं। इन खां सवाइ 5G इंटरनेट जेका दुनिया खे तब्दील करण वारी आहे। 5G इंटरनेट जे बुनियाद ते नवां ड्रोन ठाहिया वञनि पिया ऐं उन्हनि जो इस्तेमालु इंटरनेट जी तरक़ी लाइ कयो वञे पियो। इन लाइ सोलर पैनल इस्तेमालु कया वञनि पिया। 5G बेस्ड जेका इंटरनेट आहे उहा 4G खां 40 दफ़ा वधीक इंटरनेट जी स्पीड मुहैया कंदी। अहिड़ी तरह राब्तनि, डेटा, इंफॉर्मेशन जे वसीलनि में तेज़ी अची वेंदी। डेटा ऐं ॿियनि अहम औज़ारनि खे स्टोर करण लाइ 3D स्टोरेज मुहैया कई वञे पई, जेका ऑनलाइन स्टोरेज खे वधाईंदी। अहिड़ी तरह माण्हू पंहिंजा जेके फाइल आहिनि या डॉक्यूमेंट्स आहिनि या डेटा वग़ैरह आहे गॾु खणण जी हुनखे ज़रूरत ई न आहे। हाणे जीअं असीं वञूं था किथे USB में डेटा खणूं पिया या ॿिया हार्ड फाइल खणूं पिया, उन जी ज़रूरत न आहे। असांखे गॾु खणण जी कंहिं बि फाइल जी ज़रूरत न आहे। बसि ऑनलाइन पंहिंजो अकाउंट ठाहियो ऐं पंहिंजी डेटा ऐं ॿियनि सॉफ्टवेयर शयुनि खे ऑनलाइन स्टोर कयो ऐं जिथे चाहियो उनखे उते खोले सघो। पंहिंजे मोबाइल ज़रिए, लैपटॉप ज़रिए तव्हां उनखे खोले सघो ऐं पंहिंजो कमु करे सघो था। इन सां डेटा या फाइल या तव्हांजा जेके डॉक्यूमेंट आहिनि तमामु घणा महफ़ूज़ बि रहनि था। इन खां सवाइ दुनिया में जेका ॿी डेवलपमेंट थी रही आहे, बायो फ्रीज़र ते कमु थी रहियो आहे। बायो फ्रीज़र ते कमु थी रहियो आहे जेको बिना दरवाज़नि ऐं खाननि जे हूंदियूं, उन्हनि में जेली हूंदी जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो सामान रखियो वेंदो आहे। फ्रीज़र लॻभॻि इहे ठही चुकियूं आहिनि, दुनिया में किन जॻहियुनि ते थिए पियो इस्तेमालु। इहे फ्रीज़र तमामु घटि बिजली इस्तेमालु कंदियूं। इन खां सवाइ टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कंदे साइंसदाननि ऑक्सीजन जूं जेके आहिनि इंजेक्शन्स बि ठाहियूं आहिनि। इहा हिकु वॾी डेवलपमेंट आहे इहा बि, त ऑक्सीजन जी जेके इंजेक्शन ठाहिनि पिया जेकी बीमार माण्हुनि या साह जे मर्ज़ में मुब्तला मरीज़नि खे लॻायूं वेंदियूं, जेकी उन्हनि खे साह खणण में मदद कंदियूं। एतिरे ताईं अगरि हू किन सबबनि जे करे साह न पिया खणी सघनि त बि उन्हनि खे ऑक्सीजन मिलंदी। इहा इंजेक्शन या सुई, जेका असीं सिंधी में सुई चऊं, इन्हनि माण्हुनि खे बि फ़ाइदो ॾींदी जेकी अहिड़ी जॻह ते वञनि था जिते ऑक्सीजन न आहे या घटि आहे। सो टेक्नोलॉजी जी तरक़ी जे करे दुनिया जी तरक़ी याफ़्ता मुल्कनि में इवन हिन वक़्तु इन टेक्नोलॉजी जे करे दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्क जेके आहिनि पाणी जे अंदरि रस्ता ठाहे रहिया आहिनि, जंहिंजा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। छाकाणि त हुन सां पॉल्यूशन न थींदी, ब्रेकर्स न हूंदा, एक्सीडेंट न थींदा ऐं हिकु तेज़ रफ़्तार गाॾियूं हलंदियूं ऐं पंहिंजे मंज़िल ते पहुचंदियूं। त इहा टेक्नोलॉजी आहे जंहिंजी तरक़ी जे करे दुनिया में पाणी जे अंदरि रस्ता या टनल ठाहिया वञनि पिया, जिन ज़रिए गाॾियूं हिकु शहर खां या हिकु मुल्क खां ॿिए मुल्क या शहर ताईं आसानी सां पहुचंदियूं। ऐं इहो ई अथव आलमगीरत जो रीजन जेको हिन वक़्तु जिन ते कमु थी रहियो आहे, तेज़ी सां कमु थी रहियो आहे। हिन ते मूं हिकु किताब बि लिखियो आहे, आलमगीरत ऐं सिंधी समाज। आलमगीरत आहे छा, आलमगीरत जी रिक्वायरमेंट छा आहिनि ऐं असांजो सिंधी समाज किथे बीठो आहे। समाजी राब्तनि जे औज़ारनि दुनिया में रहंदड़ माण्हुनि खे पाण में ॻंढे छॾियो आहे। माण्हू पंहिंजी क़ौम ऐं मुल्क जा मसइला इन्हनि समाजी राब्तनि जे वेबसाइट ते हिक ॿिए सां वंडे रहिया आहिनि। हर ख़ुशी ऐं दुख जी ख़बर मिंटनि में समूरनि दोस्तनि ऐं माइटनि सां वंडियूं वञनि थियूं ऐं शेयर कयूं वञनि थियूं। अहिड़ी तरह इन्हनि वेबसाइट्स माण्हुनि जा पूरी दुनिया में दोस्त पैदा करे छॾिया आहिनि। भले उहो माण्हू कंहिं ॻोठ में रहे पर हुनजो लिंक या हुन सां को कॉन्टेक्ट में उहो माण्हू हूंदो जेको कंहिं दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि हूंदो, त पूरी दुनिया में माण्हुनि जा हिक ॿिए सां दोस्त ठही विया आहिनि।
इन सिलसिले में फेसबुक, ट्विटर, माई स्पेस, इंस्टाग्राम, व्हाट्सएप, गूगल प्लस, लिंक्डइन वग़ैरह अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि, जेके माण्हुनि खे, इदारनि खे ॻंढे रहिया आहिनि, जेके दुनिया खे ग्लोब में कन्वर्ट करे रहिया आहिनि। इहे जेके असांजा टूल्स आहिनि या सोशल मीडिया जा औज़ार आहिनि, इहे वापार जे वाधारे लाइ पिणु तमामु सहूलियतूं मुहैया करे रहिया आहिनि, या तव्हांखे प्लेटफॉर्म मुहैया करे रहिया आहिनि, जेकी माण्हू थोरे नाले सां को बि धंधो शुरू करणु चाहिनि था, त उहे इन्हनि औज़ारनि जे ज़रिए बहितर वापार करे पैसा कमाए सघनि था। हिन वक़्तु तव्हां जेकॾहिं फेसबुक ते ॾिसंदा हूंदा, इलाही माण्हू जेको इवन असां वटि बि उहो ऑनलाइन बिज़नेस कनि पिया ऐं माण्हू हुन खां परचेज़ कनि पिया सिर्फ़ु सोशल मीडिया ते, ऐं उहो पैसो या नालो कमाए रहिया आहिनि। सो समाजी ऐं इवन हिकिड़े कंहिंजो समाजी ऐं सियासी तंज़ीमूं या फ़र्द समाजी राब्तनि जे वेबसाइट ज़रिए समाज खे सुधारण जा कम ऐं सियासी कम कनि था। इहे जेका मुल्कनि में, किन मुल्कनि में त इन्हनि वेबसाइट्सनि जे करे तब्दीलियूं बि आयूं आहिनि, ऐं केतिरनि बेपुछ माण्हुनि खे इन्हनि वेबसाइट जे करे तमामु घणी मदद मिली आहे, ऐं हिन जा मसइला हल थी चुका आहिनि, ऐं केतिरनि जा वरी मसइला हल थी रहिया आहिनि। असां ॾिसो हिन वक़्तु जेके असां वटि इशू थी रहिया आहिनि, लेकिन हिननि खे सोशल मीडिया ते हाईलाइट न कयो वञे हा, मुंहिंजे ख़्याल में उहे इशू दफ़न थी वञनि हा, ऐं उन्हनि जो को नतीजो न थिए हा, न उहे जेके ॾोहारी माण्हू आहिनि गिरफ़्तार थी सघंदा, न उन्हनि ग़रीबनि खे को हिनजो इंसाफ़ मिले हा। इहो सोशल मीडिया जे करे आहे, जेके तव्हां असांजे जेके मुख़्तलिफ़ सोशल एक्टिविस्ट माण्हू आहिनि, उन इशूज़ खे खणनि था ऐं हर माण्हू ताईं पहुचाइनि था, ऐं पोइ हुकूमत ऐं इदारनि ताईं बि ॻाल्हियूं पहुचनि थियूं, पोइ उहे उन ते अमल बि कनि था। तो सर्च इंजिन्स, इन खां सवाइ जेके सर्च इंजिन्स आहिनि या ॻोल्हा जी वेबसाइट्स जे ज़रिए मुख़्तलिफ़ क़िस्म जी ॼाण ऐं डेटा असीं हासिल करे रहिया आहियूं। सर्च इंजिन मीन्स जीअं गूगल आहे, ऐं ॿिया उहा आहे इलाही आहिनि सर्च इंजिन, उन जे ज़रिए असीं मुख़्तलिफ़ क़िस्म जी डेटा ॻोल्हियूं था, नॉलेज हासिल कयूं था, या को टॉपिक असांखे ॾिसण जंहिंजी जंहिंजे बारे में असांखे का ॼाण न आहे, असीं उहो सिर्फ़ु गूगल कयूं था, त हुनजी मुकमल ॼाण मुख़्तलिफ़ डायमेंशन्स खां मिली वञे थी। तंहिं करे कंहिं बि मौज़ूअ ते तमामु घणी असांखे डेटा मिली वञे थी। ऑनलाइन डिक्शनरीज़ ज़रिए ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना ॾिसी सघिजे थी, ऐं अहिड़ी तरह तहक़ीक़ी कम में इंटरनेट टेक्नोलॉजी जे ज़रिए पिणु इज़ाफ़ो थियो आहे। तहक़ीक़ लाइ घुरियल मवाद ऐं औज़ार ऑनलाइन मिली वञनि था, जेको पहिरियां तमामु ॾुखियो हो त तव्हां उहे हार्ड कॉपी में जर्नल ऐं किताब घुराए पर हाणे गूगल स्कॉलर आहे, ऐं ॿिया इलाही अहिड़ा औज़ार आहिनि जेके तव्हांखे हर क़िस्म जा रिसोर्सिस मुहैया कनि था। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ क़िस्म जा जर्नल्स जेका हिन वक़्तु ऑनलाइन थी चुका आहिनि, जिन मां तव्हां मुफ़्त में रिसर्च पेपर डाउनलोड करे ऐं पंहिंजी तहक़ीक़ खे वधीक बहितर करे सघो था, ऐं माण्हुनि ऐं इदारनि खे उनजो फ़ाइदो पहुचाए सघो था। मुस्तक़बिल में कंप्यूटर साइंस, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, मस्नूई लाहक ऐं राब्तनि जे नवनि तरीक़नि ज़रिए दुनिया जी बनावट तब्दील थी वेंदी। इहा तब्दीली एतिरी त वॾी हूंदी जो शायदि मौजूदा दौर जो इंसान इन तब्दीली खे तस्लीम न करे। पर इहा तब्दीली हिकु हक़ीक़त आहे, जेका ज़रूरु ईंदी। तंहिं करे असां पंहिंजे नए नस्ल खे साइंस ऐं टेक्नोलॉजी जी तालीम ॾियूं, त जीअं हू हर दौर सां गॾु हली सघनि। ईंदड़ वक़्त में मोबाइल फ़ोन हिकु नंढी चिप में तब्दील थी वेंदी, जंहिं ज़रिए पूरी दुनिया सां आसानी सां मुक़ाबिलो करे सघिबो। होलोग्राम टेक्नोलॉजी ज़रिए माण्हू हिक ॿिए जे साम्हूं हूंदा। होलोग्राम में इवन तव्हां जॾहिं चिप ते हिते मोबाइल हूंदी ऐं तव्हां कंहिंखे फ़ोन कंदो पंहिंजे माइट खे, दोस्त खे, त हू होलोग्राम जी सेम शेप में तव्हांजे साम्हूं हूंदो। हिन वक़्तु मुंहिंजे साम्हूं लैपटॉप आहे, हू तव्हांजे साम्हूं हूंदो ऐं तव्हां ईअं लॻंदो तव्हां हिक ॿिए सां साम्हूं कचहरी पिया कयो, ॻाल्हायो पिया। त इहा बि टेक्नोलॉजी जी हिकु वॾी तरक़ी आहे। अहिड़ी तरह हिन वक़्तु तव्हां ॾिसो त हथ वांगुरु चंडु ठाहियो वञे पियो, जंहिंजो चाइना में हिकिड़ो तजुर्बो बि कयो वियो, जेको रोशनी फराहम कंदो। ट्रांसपोर्टेशन जा ज़रिया तब्दील थी वेंदा। तव्हांखे आउं ॿुधायां त टनल बेस्ड ट्रांसपोर्टेशन थिए पई, जिन में सेफ उहा ट्रांसपोर्टेशन हूंदी। अहिड़ी तरह माण्हू पखियुनि वांगुरु हिकु जॻह खां ॿी जॻह ते उॾी पहुचंदा, उन्हनि में जीअं पर हूंदा आहिनि ईअं, छाकाणि त हर माण्हू सां गॾु इलेक्ट्रॉनिक पर हूंदा जंहिंमें बैटरी लॻल हूंदी, ऐं जेका माण्हुनि खे उॾारे हिकु जॻह खां ॿी जॻह ते पहुचाईंदी। इहे मिलेनियल प्रोजेक्ट्स आहिनि, जेके तक़रीबन 40-50 साल अॻु में डिस्कस थी चुका आहिनि, ऐं उहे सोलर ते बि हूंदा, जंहिं ज़रिए ट्रांसपोर्टेशन ईज़ी थी वेंदी ऐं पॉल्यूशन खां जान छुटी पवंदी। जॾहिं त दुनिया में ॻाल्हायूं त समूरी ॿोलियूं, काइनाती या यूनिवर्सल
ग्रामर या आलमी ग्रामर तहत कमु कंदियूं। हिन जो मतिलबु थियो त हर ॿोली खे पंहिंजो ग्रामर त हूंदो, मसइलन असां जीअं सिंधी आहे पंहिंजो ग्रामर त हूंदो, पर उहा ॿोली आलमी ग्रामर तहत ॿियनि ॿोलियुनि सां गॾिजी वेंदी। आलमी ग्रामर थोरो मुख़्तलिफ़ आहे ऐं उन सां ॿियनि ॿोलियुनि सां गॾिजी वेंदी आहे, लैंग्वेज इंजीनियरिंग थींदी जंहिं ज़रिए दुनिया जूं ॿोलियूं ऐं उन ते कमु थी रहियो आहे, दुनिया जूं ॿोलियूं आलमी थी रहियूं आहिनि। तो इहे सभु तरक़ियूं थी रहियूं आहिनि। टेक्नोलॉजी में जेका तेज़ी सां तरक़ी थी रही आहे, हिन वक़्तु असीं ॾिसूं त टेक्नोलॉजी में तमामु घणी तेज़ी सां तरक़ी थी रही आहे। तंहिं करे हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजे ॿारनि खे या नौजवाननि खे साइंस, इंजीनियरिंग ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी टेक्नोलॉजी जी तालीम मुहैया करियूं त जीअं ही नवां असांजा ॿार, छाकाणि त असांजा मुस्तक़बिल आहिनि, त उहे नवनि ईंदड़ नज़रियनि ऐं टेक्नोलॉजीस खे सम्झी सघनि ऐं असांजो समाज ऐं मुल्क तरक़ी करे सघे। असां छा पिया करियूं, पंहिंजे ॿारनि खे मोबाइल ॾियण लाइ बि तयारु न आहियूं, लैपटॉप वठी ॾियण लाइ तयारु न आहियूं। असांखे इहो डपु आहे त असांजो ॿारु मोबाइल ॾिसंदो ख़राबु थींदो, डेफिनेटली ख़राबु थी वेंदो, लेकिन हुन ते असांजी नज़र न हूंदी। ॿार खे मोबाइल ॾियो, पर उनजो हिकु टाइम मुक़ररु कयो ऐं त नज़र हुजे त ॾिसो त तव्हांजी धीउ या पुटु छा पई करे, ऐं जेंडर ख़तमु करियो, जिन्स वारो कॉन्सेप्ट ख़तमु करियो। उन्हनि खे मोबाइल ॾियो, भले ॿारु तव्हांजो नंढो ई हुजे, मोबाइल ॾींदो त उहो टेक्नोलॉजी सां फ्री थींदो, उनजा हैंड्स फ्री थींदा ऐं उहो टेक्नोलॉजी खे सम्झी सघंदो। असांखे पंहिंजे ॿारनि ते यकीन करणो पवंदो, ट्रस्ट करणो पवंदो ऐं उन ते नज़र बि रखणी पवंदी त हू कंहिं ग़लति साइड ते नथा वञनि ऐं हिकु टाइम मुक़ररु हुजे। इन सां ॿार जो ज़हन वधीक कमु कंदो। इन्हनि सां छा थींदो, असांजो मुल्क तरक़ी कंदो, असांजो समाज तरक़ी कंदो, असां पाण तरक़ी कंदासीं। ॿी सूरत में असां दुनिया खां पुठिते रहिजी वेंदासीं, जेतोणीकि असां हिन रस्ते ते हलूं पिया। हिन वक़्तु ॾिसो असां टेक्नोलॉजी में केॾे पिया अची विया आहियूं, असांजा ॿार बि कनि पिया ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी टेक्नोलॉजी इस्तेमालु कनि पिया, पर आहिस्ते घटि तादाद में। असां अञा उहा स्ट्रेंथ न ठही आहे जेका ठहणु घुरिजे। तो ही दौर अथवा आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर आहे, जंहिंखे डिजिटल एज चवनि था। इन लाइ असांखे हथरादू दाहब ऐं उन सां लाॻापियल समूरनि टेक्नोलॉजियुनि खे सम्झणो पवंदो ऐं इन मुताबिक़ तालीम हासिल करणी पवंदी ऐं पंहिंजे इदारनि खे ठाहिणो पवंदो। हुकूमत खे पंहिंजे समूरनि शोबनि में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस ऐं ॿियनि टेक्नोलॉजियुनि सां गॾु मुख़्तलिफ़ क़िस्म जे टेक्नोलॉजियुनि खे इस्तेमालु करणो पवंदो। ॿी सूरत में जेके हुकूमत उमेद थी रखे त असांजी तालीम बि ईअं थिए, लेकिन टेक्नोलॉजी न हूंदी त असांजी तालीम बहितर न थींदी। असांजे स्कूलनि में टेक्नोलॉजी तमामु घटि आहे, त गवर्नमेंट खे घुरिजे त उते वधीक टेक्नोलॉजी जा इंफ्रास्ट्रक्चर क़ाइमु करे, IT इंफ्रास्ट्रक्चर क़ाइमु करे, जंहिंसां माण्हू बहितर तालीम हासिल करे सघंदा ऐं बहितर क़िस्म जो रोज़गार बि हासिल करे सघंदा ऐं असांजो समाज हुन सां तरक़ी बि कंदो। तंहिं करे गवर्नमेंट खे ख़ासि करे तालीम जे शोबे, ज़राअत शोबे, सिहत शोबे ऐं नहरी निज़ाम जे शोबे, ट्रांसपोर्टेशन जे शोबे, रेवेन्यू जे शोबे, फाइनेंस जे शोबे में जल्द खां जल्द टेक्नोलॉजी ऐं IT इंफ्रास्ट्रक्चर जो इस्तेमालु करणु घुरिजे ऐं हिन कनि त जीअं असांजे माण्हुनि में चेंज अचे। तब्दीली जो दौरु आहे, असां तब्दीली खां पोइ हिते रहिजी वियासीं त घणो पोइ हिते रहिजी वेंदासीं। अहिड़ी तरह सां हर अमल खे, जेको बि असांजो ऑफिशियल कमु आहे उनखे असीं कंप्यूटराइज़ कयूं ऐं उन में नयूं टेक्नोलॉजियूं इस्तेमालु करियूं। हिन वक़्तु सभ खां अहम जेका सीरतकारी आहे उहा टेक्नोलॉजी ई आहे। तव्हां जेकॾहिं बिज़नेसमैन आहियो, तव्हां वटि पैसा बि आहिनि, त तव्हां टेक्नोलॉजी ते सीरतकारी कयो ऐं तव्हां उन मां तमामु घणो कमाईंदव। छाकाणि त तव्हां ग्लोबल आहियो, पाण खे लोकल न सम्झो। असीं लोकल तॾहिं आहियूं जॾहिं असीं इंटरनेट खां जुदा आहियूं। तव्हां ॻोठ में हुजो, जबल ते हुजो, किथे बि हुजो, शहर में हुजो, जॾहिं तव्हां इंटरनेट खां परे आहियो त तव्हां लोकल आहियो। पर तव्हां किथे बि हुजो ऐं तव्हां जॾहिं इंटरनेट सां ॻंढियल आहियो त तव्हां लोकल न आहियो, तव्हां ग्लोबल आहियो। तव्हां सॼी दुनिया सां ॻंढियल आहियो। पोइ उन तव्हां वटि का सरहद न आहे, न तव्हांखे पोइ हुन वटि कंहिं पासपोर्ट जी ज़रूरत आहे, न वीज़ा जी ज़रूरत आहे, न कंहिं सरहद जी। तव्हां ग्लोबल आहियो, पोइ तव्हांजी तंहिं करे असांखे पंहिंजी सोच ग्लोबल रखणी आहे। असीं जेको बि कमु करियूं उनखे पंहिंजे इलाइक़े ताईं महदूद न रखूं। असांजी सोच उहा न हुजे। इवन तव्हां नंढो स्टोर बि खोलियो था, नंढो दुकान बि खोलियो था, उहो ईअं न चए मुंहिंजे मोहल्ले जो दुकानु आहे, न, उहो तव्हांजो ग्लोबल स्टोर थी सघे थो। कीअं? तव्हां उन्हनि खे ऑनलाइन कयो शयुनि खे, मतिलबु पंहिंजे पाड़े में बि खपायो, पंहिंजे मोहल्ले में बि खपायो, पर उहो हिकु फेसबुक ते पेज ठाहियो, ट्विटर ते ठाहियो, अकाउंट ठाहियो, या ॿियूं जेके असांजो ऑनलाइन
वेबसाइट्स आहिनि, ऑर्गेनाइज़ेशन आहिनि, तव्हांखे प्लेटफॉर्म मुहैया थियूं कनि, उते पंहिंजा उहे प्रोडक्ट रखो ऐं उहे सॼी दुनिया में तव्हांजा सेल थींदा ऐं तव्हां तमामु घणो नालो कमाईंदा। तंहिं करे हाणे असांखे देसी थी नाहे सोचूं, असांखे आलमी थी सोचूं आहे। भले तव्हांजो तमामु नंढो बिज़नेस हुजे, तव्हांजो नंढो कमु हुजे, पर उनखे बि आलमी सतह जो सोचे ऐं लॉन्च करियो। इन सां ई जेको आहे असीं घणी तरक़ी करे सघंदासीं। ऐं इन जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि जेकॾहिं असीं टेक्नोलॉजी खे इस्तेमालु था करियूं ऐं पंहिंजे इदारनि में इस्तेमालु था करियूं, लागू था करियूं, पंहिंजे घरनि में था करियूं, त इन जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि ऐं उहे दूरस्थ आहिनि। तंहिं करे ही दौरु जेको आहे टेक्नोलॉजी दौरु आहे ऐं असांखे इन तरफ़ अचणु घुरिजे। असांखे स्कूल, कॉलेजिस, यूनिवर्सिटियुनि खे बि अपग्रेड करणु घुरिजे। ऐं गवर्नमेंट खे इन तरफ़ बि अचणु घुरिजे, इहा सोच ऐं उन्हनि खे वसीला मुहैया करण सां गॾु पाबंद बणायो वञे, असांजा स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं टेक्नोलॉजी जो सही इस्तेमालु कनि। जेसीं ताईं टेक्नोलॉजी जो सही तरीक़े सां इस्तेमालु न थींदो, तेसीं ताईं असां तरक़ी न करे सघंदासीं, बल्कि हिते ई रहंदासीं। तंहिं करे टेक्नोलॉजी जो मुसबत इस्तेमालु करिणो आहे ऐं अॻिते वधिणो आहे। स्टीफन हॉकिंग जी आउं तव्हां सां आख़िर में ॻाल्हि कयां। स्टीफन हॉकिंग चयो त मुस्तक़बिल में जेका जंग थींदी उहा टेक्नोलॉजी ऐं असांजे ॾाहप जे विच में। ॾिसूं त असांजी ॾाहप टेक्नोलॉजी खे कीअं थी इस्तेमालु करे। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी, तव्हां अॼु मुंहिंजी हीअ ॻाल्हि ॿुधी, टेक्नोलॉजी जी ॻाल्हि ॿुधी। उमेद कनि त थोरो घणो अमल बि कंदा। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजो हीउ चैनल सब्सक्राइब न कयो आहे त तव्हां हाणे ई हुनखे सब्सक्राइब करियो ऐं हिन बेल आइकॉन खे ज़रूरु प्रेस कयो त जीअं मुस्तक़बिल में थींदड़ वीडियोज़ जो नोटिफिकेशन तव्हां ॾे अचे। तव्हां पंहिंजो तमामु घणो ख़्यालु कंदा। वरी मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीडियो सां।